सिंध काबीना के फोरथा के SRB टैक्स का छूट ॾियण, तालीमी बोर्ड से कंपोजिशन में तब्दीली, कदरन फकीरन के तालीम ॾियण लाइ पॉलिसी तैयार करण की मंजूरी ॾेई छॾी। 8000 इलेक्ट्रिक बसियूं NRTC खे हलाइण, इस्लाम कोट खां छो ताईं 105 किलोमीटर रेलवे लाइन विछाइण ऐं SBR ऐं FBR विच में डेटा शेयरिंग की भी मंजूरी। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवण आहे त के फोरथा कराची शहर जो अहम मंसूबो आहे। तहरीक इंसाफ लिखत मुतालबा हुकूमत हवाले करे छॾिया। बजाज कमीशन कायम करण जो मुतालबो, हुकूमत के मुतालबन ते अॻ भराई लाइ 1 हफ़्ते की मोहलत लिखत मुतालबन में चयो आहे त चीफ जस्टिस या सुप्रीम कोर्ट के 3 जजन ते बदल बजाज कमीशन कायम कई वञे। कमीशन के जजन की मुक़ररी तहरीक इंसाफ ऐं हुकूमत के रास्ते सां 7 ॾींहनि में कई वञे। कमीशन PTI बानी के 9 मई बाबत गिरफ्तारी की जांच करे। हुकूमत तहरीक इंसाफ के मुतालबन के कूड़ो करार ॾेई छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफां PTI के मुतालबन जो जवाब ॾियण लाइ सब कमेटी कायम। PTI जो चार्टर ऑफ डिमांड कूड़े खां सवाइ कुझु नाहे। मुतालबन ते जवाब ॾियण लाइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ कमेटी कायम करे छॾी आहे। अदालत में ॿुधणी हेठि मामलनि ते कमीशन जो मुतालबो जाइज़ नाहे। हुकूमत इत्तेहादिन जी कमेटी जवाब आख़िरी हूंदो। मुख़ालिफ़ धुर मैंडेट वापस करण जे मुतालबे तां हथ खणी वई आहे। राणा सनाउल्ला 1 हफ़्ते में इत्तेहादन सां मशवरो करे PTI के जवाब ॾींदासीं। PTI जवाब मां मुतमिन थींदी त ॻाल्हियूं अॻिते वधी सघंदियूं। जमहूरियत में मसइलनि जो हल ॻाल्हियुनि ज़रिए मुमकिन आहे। इरफान सिद्दीकी। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां पेशावर में मुलाकात कई आहे। जेकॾहिं के ॻाल्हियूं शुरू थियूं आहिनि त सुठो सवण आहे। इस्टेब्लिशमेंट के तहरीक इंसाफ सां ॻाल्हियूं करण घुर्जनि। बैरिस्टर गोहर आर्मी चीफ जी मूंसां मुलाकात में बैरिस्टर गोहर भी शिरकत कई। बैकडोर राब्तनि जी ज़रूरत नाहे, ॻाल्हियूं ओपन थी रहियूं आहिनि। जेकॾहिं ॻाल्हियुनि ते शक हुजे हा त शिरकत ई न करे हा। अली अमीन गंडापुर एग्जीक्यूटिव ऑर्डर सां मसला हल न थींदा आहिनि। अंपायर दुरुस्त हुअणु घुर्जे। तहरीक इंसाफ के डील न पर डर घुर्जे। हुकूमत सां ॻाल्हियूं कामयाब न थियूं त एहतजाज वधीक तेज़ कयो वेंदो। उमर अयूब तहरीक इंसाफ मसइलनि जे हल जी ख़्वाहिशमंद आहे। जेकॾहिं PTI बानी NRO घुरे हा त 2 साल अॻु घुरे हा। 1 धुर होड कायम कई त सियासी अदम इस्तेहकाम वधीक शिदत अख्तियार करे वेंदो। शिबली फराज़ स्पेन में गैर कानूनी परडेहन की बेड़ी ऊंधी थियण सबब 44 पाकिस्तानियुनि समेत 50 ॼणा फौत। अफ्रीका खां स्पेन वेंदड़ गैर कानूनी परडेहन की बेड़ी हादसे जो शिकार। 44 पाकिस्तानी फौत थियण की तस्दीक। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफां बेड़ी हादसे ते दुख जो इज़हार।